धनुराम साहिब बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरिशरण राम दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल सबई चो। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी। ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय। ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमन। हरि ओम। सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्वपापेभ्यो भक्त भक्ति भगवंत गुरु। इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा। पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात्। हरि ओम। कथा आरंभ होत है। आवो वीर हनुमान, श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय जय। महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई संतन की जय जय जय। यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम। वाष्पवारि परिपूर्ण लोचनम मारुतिम नमत राक्षसांतकम। बोलो श्री हनुमान जी महाराज की। गोस्वामी तुलसीदास जी महाराज, श्री वाल्मीकि जी भगवान की जय। ओ मेरी लाडो का नाम, मेरे लाडो का नाम श्री राधा। ओ महाराज नाम श्री राधा। श्री राधा गोपाल। श्री राधा श्री राधा श्री राधा श्री राधा राधा। श्री राधा श्री राधा। ओ मेरी लाडो का नाम श्री राधा। मेरी लाडो का नाम श्री राधा। ओ ब्रज रानी का नाम श्री राधा। ब्रज रानी का नाम श्री राधा। कृष्ण प्यारी का नाम श्री राधा। कृष्ण प्यारी का नाम श्री राधा। श्री राधा राधा श्री राधा ओ राधा। श्री राधा श्री राधा। ओ श्री राधा श्री राधा। श्री राधा श्री राधा। ओ महारानी का नाम श्री राधा। महारानी का नाम श्री राधा। ओ ब्रज रानी का नाम श्री राधा। ब्रज रानी का नाम श्री राधा। हाँ मेरी श्यामा का नाम श्री राधा। मेरी श्यामा का नाम श्री राधा। ओ भानु प्यारी का नाम श्री राधा। भानु प्यारी का नाम श्री राधा। ब्रज रानी का नाम श्री राधा। ब्रज रानी का नाम श्री राधा। ओ महारानी का नाम
श्री राधा महारानी का नाम श्री राधा। ओ ठकुरानी का नाम श्री राधा ठकुरानी का नाम श्री राधा। ओ ठकुरानी का नाम श्री राधा ठकुरानी का नाम। ओ मेरी प्यारी का नाम श्री राधा मेरी प्यारी का नाम श्री राधा। मेरी लाडो का नाम श्री राधा मेरी लाडो का नाम श्री राधा। मेरी प्यारी का नाम श्री राधा मेरी प्यारी का नाम श्री राधा। हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। ओ हरे राम 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 हरे हरे हरि बोल। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्ण सुरेशानंद कृष्ण कृष्ण हरे हरे। ओ हरे राम 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 हरे 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 हरे। हरे राम राम हरि बोल। राम हरे हरे। बोल राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे गोविंद राधे 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 कृष्ण राधे 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 श्याम राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 जय राधे। जय श्री राधे। बोलो वृंदावन बिहारी लाल की बोलो जय। सियावर रामचंद्र की जय। हरे राम मिठू राम प्यारो राम। सात संगत जी श्री राम चरित मानस ता श्रवण करी रहा हो। पहिरियों कांड छा नालो आ बाल कांड। ए दोहो पहुतो तव टियों ख चौ हरे राम। यानी एक साथ बदो हा ईंदा आहिनि न त पहिरियों क ॿियों ख टियों अचे त ग त बदो हा हिते हिकु साथ लिखिया अथऊं ऐं तव्हां श्रवण कयो ख दोहो की संत सरल हृदय जगत जा हितकारी थींदा आहिनि भलो करण वारा। उन्हनि जो अहिड़ो सुभाउ ऐं स्नेह अहिड़ो ॾिसी करे मां विनय थो कयां त मुंहिंजी हिन ॿाराणी वेनतीअ खे ॿुधी करे कृपा करे मांखे श्री रामचंद्र जे चरणनि में प्यार जन प्रेम जन। संत सरल चित जगत हित जान स्वभाव स्नेहु बाल विनय सुन कर कृपा राम चरण रति देहु सियावर। रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। हो पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन।
हाणे मां सच्चे भाव सां ध्यान ॾिजो, हिन महिल तव्हां भगवान जी वंदना, हा न भाई, श्रवण कयो गणेश भगवान जी, सरस्वती माता जी, सतगुरुनि जी, प्रभुअ जी। हाणे संतनि जी वंदना ॿुधो। हाणे ख़बर तो कंहिंजी वंदना था कनि? गोस्वामी जी चवनि था, बहुरी बंद खल गन सत भाई, जे बिन काज दाहने हूं बाएं। हाणे मां सच्चे दिल सां दुष्टनि खे प्रणाम थो कयां। कंहिंखे? दुष्टनि खे, यानी मनमुख। छो उन्हनि खे छो था प्रणाम कयो बाबा जी? चवनि था जेके बिना ई मतिलब जे पंहिंजो भलो करण वारे जो बि बुरो करे छॾींदा आहिनि। चओ हरे कृष्ण। भलो करण वारे जो बि बुरो कनि, अहिड़ो व्यवहार हलंदा आहिनि। कई अहिड़ा माण्हू थींदा आहिनि, हा न भाई। कथाउनि में कई बार तव्हां ॿुधायो। हाणे विभीषण त भलो पियो चाहे राम पंहिंजे भाउ रावण जो कि राम जी जे शरण में हल, लेकिन उनखे लत हणी बजाए कढी। भगवान एॾा दयालु नगर शरण में अची वञे हा त भगवान उनखे कृपा करे छॾिना, नओ जीवन ॾेई छॾिना। लेकिन भलो करण वारे जो बि कई बुरो कंदा आहिनि। कोई कंहिंखे सत्संगत ते चए भाई हलो भगवान जी कथा ॿुधो, रसीली अमृतमयी, ये लोक परलोक सहेलो कयो, 4 ॾींहंनि जो जीवन त सदा रहण वारा न आयो। चओ हरि राम। वो चवंदो तव्हां छा मूंखे लिखमणो सम्झी वेठा आहियो? लिखमणो सम्झो था? हाँ, यानी फालतू सम्झी वेठा आहियो? मां वटि कमकार कोन्हे, तव्हां वांगुरु मां ईअं बेकार वेठो आहियां? तव्हां ई वञी ॿुधो कथाऊं ऐं कीर्तन। असांखे ॾाढा कम आहिनि, असां ॾाढो व्यस्त आहियूं। आई एम बिज़ी, यू आर लेज़ी। वञी वेही था रहो कथा में, अलाए छा थो मिलेव। कमकार छॾे करे वञी घिंड घड़ियाल हलायो था पिया, ताड़ियूं था वॼायो, लॻाए वेठा आहियो राधे 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 राधे, सीताराम सीताराम, गोविंद गोविंद। त अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि, भलो करण वारे जो बि बुरो करे छॾनि। इन करे तुलसीदास महाराज उन्हनि खे बि प्रणाम था कनि त भैया तव्हां परते ई रहो त ठीकु आहे। बिना मतिलब पंहिंजो भलो करण वारे जो बि उल्टो जेके व्यवहार हलंदा आहिनि, ॿियनि जे भलाईअ जी हानि करणी जंहिंजे नज़र में लाभ आहे। चओ हरे राम। सम्झो था, ॿिए जो कमु बिगाड़ण में ई उन्हनि खे फ़ाइदो नज़र ईंदो आहे। ॿिया उजड़ी वञनि त ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि, ऐं ॿिया वसनि त उन्हनि खे ॾाढो दुख थींदो आहे, मन में शोक थींदो आहे, विषाद थींदो आहे। बहुरी बंद खल गन सत भाएं, जे बिन काज दाहने बाएं, पर हित हानि लाभ जिन केरे, उजरे हर्ष विषाद बसेरे। चओ हरे राम। चवनि था जेके हरि ऐं हर जे जस रूपी पूर्णिमा जे चंद्रमा जे लाइ राहुअ जे समान, मतलब जाते भगवान नारायण जो, भगवान भोले बाबा जो यश हले, महिमा हले, कथा कीर्तन हले, उते ही रुकावट कंदा आहिनि। ऐं ॿिए जी बुराई करण में सहस्त्र बाहुअ जे समान वीर आहिनि, जेके 1000 बाहूं हुयूं। ॿियनि जे दोषनि खे 1000 अखियुनि सां ॾिसंदा आहिनि। चओ हरे राम। ऐं ॿियनि जे भलाईअ रूपी घीअ जे लाइ जंहिंजो मन मख जे समान आहे, ॿियनि जे भलाईअ रूपी घीअ जे लाइ जंहिंजो मन मख जे समान आहे। मतिलबु इन जो सम्झो, जहिड़ी तरह सां मख अगरि घीअ में किरी पए त घीअ खे ख़राब करे छॾींदी आहे, पाण त मरी वेंदी आहे वीचारी, ऐं घी बि छिट्टो ख़राब थी वेंदो। इन तरह दुष्ट माण्हू ॿियनि जा ठहियल ठुकियल कम बि पंहिंजो नुक़सान करे बि उन्हनि जो बिगाड़ो करे छॾींदा। पाण तकलीफ़ सही, कष्ट सही बि ॿिए जो नुक़सान करे छॾींदा आहिनि। अहिड़ा माण्हू बि धरतीअ में थींदा आहिनि। चओ हरे राम। हरे कृष्ण। जेको तेज ॿियनि जे जलाइण जे ताप में, अग्नि ऐं क्रोध में यमराज जे समान, ॿियनि खे जलाइण जे लाइ जंहिंजो जेको तेज आहे, अग्नि ऐं क्रोध में यमराज जे समान आहिनि। पाप ऐं अवगुण रूपी धन में कुबेर जे समान धनीन, धन में न, पाप में। ऐं जंहिंजी बढ़ती सभिनि जे भले जो नाश करण जे लाइ केतु यानी पुछल तारे जे समान आहे। ऐं जंहिंजा कुंभ करण वांगुरु
हे अहिड़ो माण्हू त उन में ई भलाई आहे। छो जो कुंभकर्ण उथंदो त जीव खाई वेंदो, प्राणी खाई वेंदो, हिक ई ॾींहंनि में अलाए घणनि प्राणियुनि खे चट करे वेंदो। इन करे अहिड़ा माण्हू सुम्हियल ई हुजनि त उन में ई भलाई आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। जंहिंजा अहिड़ा हिसाब किताब आहिनि, ओला जेके हूंदा आहिनि किरंदा आहिनि, उहे पाण त किरंदा आहिनि, ॻरी वेंदा आहिनि बर्फ़ जा ओला, ऐं जंहिं खेत में किरंदा आहिनि उन अनाज जो बि नाश करे छॾींदा आहिनि। त अहिड़ी तरह सां ॿियनि जो कमु बिगाड़ण जे लाइ अहिड़ा प्राणी दुर्जन मनमुख पंहिंजो शरीर तक छॾे छॾींदा आहिनि। मां उन्हनि दुष्टनि खे 1000 मुख वारे शेषनाग जे समान सम्झी करे प्रणाम थो कयां, जेके पराए दोषनि जो 1000 मुखनि सां वॾे रोष सां उत्साह सां वर्णन कंदा आहिनि। यानी जेके ॿिए जी बुराई करण में, निंदा करण में ॾाढो प्रसन्न थींदा आहिनि, बुरा कम करण में, पाप करण में जिन खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। पंहिंजो 100 रुपयो नुक़सान करे बि ॿिए जो भाई 1000 रुपयो नुक़सान थियणु खपे। चओ हरे राम। कंहिंजा प्राण वञनि, पंहिंजी आंगुर कटाए छॾे भले, हिन जा प्राण वञनि, अहिड़ा अहिड़ा माण्हू थींदा आहिनि। चओ हरे कृष्ण हरे राम हे हरे। वरी उन्हनि खे राजा पृथु महाराज, जिन भगवान जो जस ॿुधण जे लाइ 10,000 कन, श्री भागवत में तव्हां कथा ॿुधंदा आहियो, उन जे समान सम्झी करे प्रणाम थो कयां, जेके 10,000 कननि सां हिकिड़ा श्री पृथु महाराज भगवान जे कथा ॿुधण जे लाइ 10,000 कन घुरिया ऐं कथा ॿुधंदा आहिनि। लेकिन हे जेके अधम पापी, उहे 10,000 कननि सां ॿियनि जा पाप ॿुधंदा आहिनि, पराई निंदा ॿुधंदा आहिनि, ॿिए जी बुराइयूं ॿुधंदा आहिनि। ध्यानु ॾिजो भाई, असांखे पतो बि न पवंदो आहे न, कंहिंजी बुराई ॿुधंदा आहियूं त ओॾी महिल यादि थोरी ईंदो आहे कि पाप आहे, ओॾी महिल ख़्याल बि न ईंदो आहे कि असां जेको कमु करे रहिया आहियूं उहो पाप आहे। कननि में ॿिए कंहिंजी बुराई थी वञे, बजणा मिली था कयूं, टियों माण्हू हिते कोन्हेव, हिनखे निंदा चइबो आहे। ऐं साम्हूं बीहंदुसि त निंदा न कंदुसि, हुनजी तारीफ़ कंदासीं असां, त सम्झो इहो पाप अथव, महापाप अथव भाई, अपराध अथव। कपट बि थियो, कपट जो बि इन में पाप, कपट पाप जो बि दोष लॻंदो ऐं निंदा जो बि दोष लॻंदो, ॿ धाराऊं हलंदियूं कम से कम। चओ हरे कृष्ण। फोन ते असां कंहिंसां ॻाल्हायूं था, अरे यार तुंहिंजे बिना मज़ो न पियो अचे, हा काथे आहे, हा अचिजो, अरे असां त तरसूं था तव्हांजे मिलण जे लाइ। ऐं फोन जीअं रखियोसीं, ॾिठोसीं कटिजी फोन, हा कटिजी वई। हिन जहिड़ो चंडरो माण्हू न ॾिठो आहे मां। 1000 माण्हू पैदा थिया हूंदा पापी, त हे पोइ पैदा थियो हूंदो। मूंखे त हिनजी शकल न वणंदी आहे ॾिठे, ॻाल्हायांसि कोन मां, चमाट ठका कयांसि। ऐं फोन ते छा पिया चऊंसि, तुंहिंजे बिना रही नथो सघां, हा तूं अचु, तुंहिंजे लाइ नीण तरसनि था पिया, हा चन्नावे घर आ जा रे, गोविंद घर आ जावे, भगवान खे चवंदा आहियूं। एॾा असां कपटी आहियूं। ऐं जीअं फोन रखीसीं त हुनजी निंदा बि शुरू थी वई। त इहो सम्झ में न ईंदो आहे कि पाप आहे, लेकिन इहो पाप अथव, सावधान। इन करे घटि ॻाल्हायो, संत चवंदा आहिनि। माफ़ कजो भाई, असांजे भलाई जे लाइ संत कई ॻाल्हियूं चवंदा आहिनि। स्वामी शांति प्रकाश महाराज जन जे सत्संग में मां ॾिठो, हिकु जॻह उन्हनि चयो आहे कि माताऊं एॾो एॾो ॻाल्हाईंदियूं आहिनि, एॾो एॾो ॻाल्हाईंदियूं आहिनि, काफ़ी देरि ॻाल्हाईंदियूं आहिनि, पर उहो अगरि तव्हां हिसाब किताब कंदो, मान लो कंहिं माता 3 घंटा ॻाल्हायो, ठीकु आहे, ॿी माता बि त हुन सां 3 घंटा ॻाल्हायो न, जेके वठ कई या उन वठ कयसि, त 3 घंटा त ॿिन्हिनि ॻाल्हायो। स्वामी शांति प्रकाश महाराज था चवनि, लेकिन एॾो एॾो समय सॼो सॼो ॾींहुं ॻाल्हाए करे बि अगरि तव्हां चङी तरह ध्यान सां ॾिसंदो त उन ॻाल्हाइण जो कोई मतिलबु ई न हूंदो आहे, उनजे ॻाल्हाइण जो कोई मतिलबु न हूंदो आहे। मान लो कंहिं माता ॿिए खां पुछियो, भाई तो वटि गीता आहे छा, मूंखे गीता खपंदी, त हुन चई गीता पई अथई, ठीकु आहे, पोइ मां शाम जो खणी थी वञा, ॻाल्हि ख़तमु थी वई।
किताब त मूं वटि ॾाढा पिया आहिनि, ॿिया बि ॾाढा किताब पिया आहिनि, ॾाढनि में त दीमक लॻी वई, कई फिटी करे छॾियासीं। हाणे किताब केरु थो पढ़े अधी, हाणे त मोबाइल अची वई आहे। हा, असांजा चारई माण्हू मोबाइल ते लॻल पिया आहिनि। मोबाइल में बि अॼुकल्ह माण्हू छा छा था अचनि, लड़ाई झगड़ा था अचनि, उहो जो ॻाल्हाइण शुरू थियो ॿिन्ही खे पतो न आहे काॾे काॾे हली आसे असां। त असां सोचो जेको असां ॻाल्हायूं था उहो सार गर्भित आहे, उनजो कोई मायने निकिरे थो, कोई ज़रूरी ॻाल्हायूं था कि वाणी शक्ति असां विनाश था कयूं। जेके व्यर्थ ॻाल्हाईंदा आहिनि उनजे वाणीअ जी शक्ति निकिरी वेंदी आहे। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद। कई बार असांखे अहिड़ा महापुरुष मिली वेंदा जेके बढ़िया ॻाल्हाइण में जिन PhD करे रखी आहे, ऐं ख़बर पइजी वेंदी आहे हिननि सां रोज़ साथ निभाइणो थो पए काथे काथे। हाँ, जॾहिं दुकान ते हूंदासीं त कई अहिड़ा माण्हू मिलंदा हुआ, त हाणे कीअं कयूं? आदर बि त काई शइ आहे, कंहिंखे मना त नथा करे सघूं कि भैया बंदि कयो ॻाल्हाइण, असांखे न ॻाल्हाइणो आहे व्यर्थ, हीअं त नथा चई सघूं। पोइ हिकिड़ो तरीक़ो आयो, आइडियो आयो, जीअं वेही करे ॻाल्हाइनि था बड़ी, अच्छा ॻाल्हाए ॻाल्हाए करे वरी निंदा बि त शुरू थी वेंदी आहे। जीअं ॻाल्हायूं, मां भाऊ वियो, छा थियो? चई गीता न पढ़ी आहे मां, अचो वेही करे मां पढ़ां थो ऐं तव्हां बि वियो, तव्हां ॿुधो, हिते गीता ॾाढो आनंद ईंदो। वियो, सुखमनी जी हिकिड़ी अष्टपदी, अरे बलीराम तव्हां पढ़ो, मूंखे ॾाढो कमु आहे, मां अचां थो पियो, पोइ विहूं था। कमाल आहे, हीअं कलाक वेहण लाइ माण्हू तयारु आहे। नालो आयो भगवत गीता जो त हींअर चिनगारी लॻी वई, पाण ई उथी करे माण्हू हली वियो। इहे तरीक़ा तो व्यर्थ ॻाल्हाइण खां बचण जा। अगरि जुड़ियो त हुनखे त मित्र ठाहे छॾियो, अगरि ॿुधे थो सत्संग ॿुधे थो पोइ त हुनखे स्पष्ट बि चई था सघो व्यर्थ न ॻाल्हाए, वेही करे हिते गीता पढ़, भॻवान जी कथा ॿुध, न त नाम सिमरन कर, प्रभुअ जो भॼन ॿुध, गुण ॻाए उन जा, सुमरन कर, सेवा कर। व्यर्थ छो थो ॻाल्हाए भाई? जुड़ियो भॻवान सां, पोइ त उहो बुरो न मञींदो, सुठी ॻाल्हि हुनखे सम्झ में ईंदी। छो जो हर माण्हूअ खे सुठी ॻाल्हि बि सम्झ में कोन ईंदी आहे। चओ हरे राम। त ओला जेके किरंदा आहिनि बर्फ़ जा, पाण त ॻरी वेंदा आहिनि सदोरा, अनाज बि नास करे वेंदा आहिनि। त अहिड़नि दुष्टनि खे असां बारंबार प्रणाम था कयूं। वरी राजा पृथु महाराज जीअं 10,000 कन घुरिया कथा ॿुधण जे लाइ, अॼुकल्ह जा माण्हू 10,000 कननि सां ॿियनि जी निंदा ॿुधी करे बि पेट कोन थो भरिजनि पियो, ॿियनि जा पाप ॿुधंदा आहिनि। अरे ॿियो सही में बि बुरो आहे, अगरि तव्हां हुनजी निंदा था कयो, उनजे पाप जा हिसाब त तव्हां वटि अची वेंदा। यादि रखिजो, ठीकु आहे, मान लो तव्हां जंहिंजी निंदा था कयो सही में बि मान लो बुरो आहे, त तव्हांखे थोरी न अधिकार आहे कि बुरे जी निंदा कयो। तव्हां बुरा थी वेंदव, हुनजे पापनि जो हिसाब तव्हां ॾे अची वेंदो। कई कथाऊं तव्हां ॿुधियूं हूंदियूं। वरी मां राजा इंद्र जे समान सम्झी करे उन्हनि खे वेनती थो कयां, जिन खे नशो मदिरा सुरा ॾाढी सुठी ऐं भली लॻंदी आहे। चओ हरे राम। छो जो राजा इंद्र खे सुरा नीक यानी देवताउनि जी सेना हितकारी आहे, ऐं कई माण्हुनि खे सुरा यानी मदिरा नशो ॾाढो सुठो लॻंदो आहे। जिन खे कठोर वचन रूपी वज्र सदा प्यारा लॻंदा आहिनि, जेके 1000 अखियुनि सां ॿियनि जी बुराई ॾिसंदा आहिनि। दुष्टन जी या रीत आहे कि उदासीन शत्रु या मित्र कंहिंजो बि भलो ॿुधी करे अंदर ई अंदर जलण लॻंदा आहिनि। इहो सम्झी करे मां 2 हथ जोड़े करे हे भगवान जो जन प्रेम में भरिजी करे उन्हनि खे वेनती तो कयां पियो। उदासीन अरमीत हित सुनत जरह खल रीत, जान पान जुग जोर जन विनती करे सप्रीत सियावर। रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, ओ पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। त अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि, उदासीन हुजे, दोस्त हुजे चाहे दुश्मन हुजे, कंहिंजो बुरो थिए त ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन कंहिंजो भलो थिए त ॿुधी करे जलण लॻंदा आहिनि, चाहे दोस्ती छो न हुजे, अहिड़ा बि आहे। चओ हरे राम। इहो सम्झी 2 हथ जोड़े उन्हनि खे असां वेनती था कयूं। गोस्वामी जी था चवनि, मां पंहिंजे तरफ़ खां वेनती कई आहे। छा था चवनि ध्यानु ॾेई ॿुधिजो।
कि मां पंहिंजे तरफ़ त वेनती कई आ, परंतु उहे पंहिंजे तरफ़ खां कॾहिं चुकंदा कोन। कांव वांगुरु कांव खे जीअं वॾे प्रेम सां पालियो, परंतु छा उहे मास जा त्यागी थी था सघनि? न। इन करे पंहिंजी रक्षा करे हलो, निंदा खां बुराइनि खां वारे खां किनारो करे हलो, छो जो केवल ॻाल्हाइण सां ई कई पाप थी वेंदा आहिनि, झगड़ा थी वेंदा आहिनि, हत्याऊं थी वेंदियूं। तव्हां ॿुधो आहे न, ॿ दोस्त वेठा प्रेम सां ॻाल्हाइनि पिया, नशो कयूं, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे वाद विवाद थियो, वाद विवाद थियो, हथ में कुझु पियो, डंडो खणी ठगा, उते ई प्राण निकिरी विया। ॿुधायो, गुरबाणीअ जा वचन आहिनि, बोलत बोलत वधहि विकारा, बोलत बोलत बधहि विकारा, बिन बोले क्या करहि बिचारा, बिन बोले क्या करहि बिचारा। बोलत बोलत वधहि विकारा, वधहि सिंधी शब्द। ॻाल्हाइण ॻाल्हाइण में विकार वधी वेंदा आहिनि, ॾिसंदा आहियो न। बिना ॻाल्हाए रही बि त नथा सघनि वीचारा, उनजे नस में ई अहिड़ी खुजली लॻल आहे कि ॻाल्हाए बिना रही नथा सघनि। चओ हरे राम, त इन्हनि खां बची हलो। गीता में बि त भॻवान चयो आहे कि घटि ॻाल्हाइण ज़बान जी तपस्या आहे। हाणे ध्यानु ॾियो, मां पंहिंजे तरफ़ों त विनती कई आहे, पर उहे पंहिंजे तरफ़ों चुकंदा बि कोन। कांव खे केॾो बि पालियो, मास जा त्यागी नथा थी सघनि। हाणे ध्यानु ॾियो, हाणे मां संत ऐं असंत ॿिन्ही जे चरणनि जी वंदना थो कयां। ॿई दुख ॾियण वारा आहिनि। ॾाढी प्यारी ॻाल्हि चई अथऊं गोस्वामी तुलसीदास महाराज कि हाणे मां संत जी बि वंदना थो कयां चरणनि जी, ऐं असंत यानी जंहिंमें संत जो कोई लक्षण ई कोन्हे, मनमुख माण्हू आहे, दुर्जन आहे, उन जी बि चरणनि जी वंदना थो कयां। अरे बाबा, उन्हनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा, छो जो ॿई दुख ॾियण वारा आहिनि, ॿई दुख ॾियण वारा आहिनि। अरे दुर्जन त जेको हूंदो दुख ॾींदो, मनमुख, संत छो दुख ॾींदो? चवनि था हा, संतनि मां बि दुख मिलंदो आहे। मिलंदो आहे भाई दुख संतनि मां, ॿुधायो हा या न? त चओ न मिलंदो आहे न, त मतिलबु गोस्वामी जी ग़लति था चओ न, या त उहे ग़लति थी आहे, तव्हां हा था चओ त। पहिरियों कहानी त ॿुधो, कहिड़े हिसाब सां दुख मिलंदो आहे। चओ हरे राम। अॼु उहो बि सभिनि खे न मिलंदो, सभिनि खे न मिलंदो, कंहिंखे मिलंदो? जेके उन्हनि सां प्रेम कंदा हूंदा। ॾिसो भाई, चवनि था बंदो संत असज्जन चरना, दुख प्रद उभय बीच कच्छ भरना। कि ॿई दुख ॾियण वारा आहिनि, मनमुख माण्हू बि दुख ॾियण वारा आहिनि ऐं संत महात्मा बि दुख ॾियण वारा आहिनि। अंतर कहिड़ो आहे? चवनि था पिया अंतर इहो ई आहे कि संत जेॾी महिल विछड़ंदा आहिनि, दूर थींदा आहिनि, ओॾी महिल उन्हनि मां दुख मिलंदो आहे, ऐं मनमुख माण्हू जेॾी महिल साम्हूं ईंदा आहिनि त ओॾी महिल दुख मिलंदो आहे। फ़र्क़ु इहो आहे। आयो सम्झ में? मनमुख आयो, दुर्जन आयो, क्रोध करण वारो, गुस्सो करण वारो, हाँ, बुराई करण वारो, घटि वधि ॻाल्हाइण वारो, उहो साम्हूं आयो त उनजे अचण सां ई भउ थींदो आहे, पतो न आहे अॼु छा कंदो, हाँ, कहिड़ी वेदन कंदो, कंहिंजी निंदा ॿुधाईंदो, काथे क्रोध कंदो, कहिड़ी मीन मेख कढंदो, कहिड़ी ग़लतियूं कढंदो। हाँ, भॻवान बचाए। हाँ, अचण सां ई उन में रूह कांपजी वेंदी आहे। और संत वीचारा जिन महिल विछड़ंदा आहिनि, आहा, भागवत में लिखियल आहे, नारद जी महाराज पिछले जन्म में नंढा बालक आहे, चतुर्मास कयो, संत महात्मा वञण लॻा त वीचारा रोअनि पिया, 5 साल जा। अरे बालक तूं छो थो रोए? कि बाबा मूंखे बि गॾु वठी हलो, तव्हांजो विछोड़ो मां सही नथो सघां। दुख मिलियो तॾहिं त रुना, इहो दुख पर सात्विक दुख आहे। इहे आंसू जेके आहिनि प्रेम जा आंसू। ईअं त तव्हां चवंदो श्री कृष्ण भॻवान बि गोपियुनि खे दुख ॾिनो, 100 साल रोअंदी रहियूं वीचारियूं। हरे राम। अखियुनि जा हर ॻोढ़ा दुख जा प्रतीक न हूंदा आहिनि, यादि रखिजो भाई। अखियुनि जा आंसू कई ख़ुशीअ जा बि हूंदा आहिनि, कई दुख जा हूंदा आहिनि, कई विरह जा बि हूंदा आहिनि, अच्छा कई मिलन जा बि हूंदा आहिनि। एतिरी ख़ुशी थींदी आहे, एतिरनि सालनि खां कोई माण्हू मिलियो, प्रेमी मिलियो, त उनखे गले लॻाए मिली करे पोइ बि आंसू वही ईंदा आहिनि, पोइ बि ॻोढ़ा वही ईंदा आहिनि। अखियूं त उहे ई आहिनि, लेकिन भाव अलॻि अलॻि आहिनि। चओ हरे राम।
त संत भी दुख ॾियण वारा। फ़र्क़ु एतिरो आहे, संत महात्मा जेॾी महिल असां खां दूर थींदा आहिनि त असांखे दुख थींदो आहे, मनमुख जेॾी महिल मिलंदा आहिनि त ओॾी महिल दुख थींदो आहे। हरे राम। संतनि जो विछड़ण मरण जे समान दुखदाई आहे, असंतनि जो मिलण दुखदाई। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। एक ॾींहुं महात्मा वटि चवंदा आहिनि सुमति कुमति ॿई आई ऐं चवण लॻी ॿुधायो माण्हू केॾो भेद था कनि, छा मां सुंदर न आहियां? कुमति थी चए। सुमति चए थी बाबा सच ॿुधाइजो, भलाईअ जी जेकी ॻाल्हि आहे सच जी ॻाल्हि आहे कि मां सुठी आहियां कि कुमति सुठी आहे। हाणे संत सम्झी आहे हिनखे अगरि साफ़ चवंदोमांसि त मुंहिंजे ई सर ते चढ़ी वेही रहंदी। हा, कंहिं बि तरह सां कुमति त सुठी न आहे, दूर को ही त्याग करण खपे। तो गोस्वामी तुलसीदास महाराज चवनि था अहिड़ी ॻाल्हि न आहे, तव्हां ॿई सुंदर आहियो। सुमति हैरान थी, बाबा इहो कीअं था चओ था? वेद शास्त्र ग्रंथ पुराणनि जे अनुसार, हा थी उन जे अनुसार ई थो चवां, तव्हां ॿई सुंदर आहियो, बसि थोरो सो फ़र्क़ु आहे। सुमति तूं जेॾी महिल ईंदी आहे त ॾाढी सुठी लॻंदी आहे, कुमति तूं वञण महिल ॾाढी सुंदर लॻंदी आहे, छॾे करे वेंदी आहे ओॾी महिल ॾाढी प्यारी लॻंदी आहे। हीअ जेॾी महिल ईंदी आहे त ॾाढी सुठी लॻंदी आहे, हिन जो वञणु दुखदाई आहे। हुनजो सम्झी वञो छा दुखदाई आहे। चओ हरे राम। त ॾिसो संत वीचारा बिना दिलि दुखाए ऐं सच बि ॻाल्हाए छॾींदा, समाधान बि करे छॾियो, ॻाल्हि बि रखी छॾियो। आख़िर माया बि त मायापतीअ बणाई आहे न, ॿियो कंहिं बणाई? ॿुधायो। भगवान जे विराट रूप में चवनि था धर्म अगरि भगवान जी छाती आहे त अधर्म भगवान जी पुठी आहे। हाणे ॿुधायो, ये रचना लीला हलाइण जे लाइ सभु कुझु भगवान ई त बणायो आहे। कैसी प्रभु तूने कायनात बांधी, एक दिन के साथ एक रात बांधी। कभी थकते नहीं हैं ये घोड़े, चांद सूरज के रथ में तूने जोड़े। कॾहिं ॿुधो सूर्य भगवान छुट्टी कई, चंदा मामा छुट्टी कई, केवल बादलनि जे ओट में तव्हांखे करवा चौथ में नज़र न ईंदा आहिनि त तव्हांजो गुस्सो पतो आहे मूंखे। हा, छा छा सोचींदा आहियो अंदर ई अंदर, चवंदे न ठहंदो अथव। अॼु जो ॾींहुं न ईंदे हे चंदा मामा, हा उहो भले वीचारो घुमंदो टिम टिम कंदो रहंदो, अॼु 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 नज़र न ईंदो। जॾहिं बि असां विर्त रखूं हिन जो दर्शन ई कोन थींदो, उहो रोज़ घुमंदा रहंदा आहिनि। चओ हरे राम। त कॾहिं ॿुधो कि चंद्र भगवान छुट्टी कई, सूर्य भगवान छुट्टी कई? युगनि युगनि खां डुकूं था पाइनि, युगनि युगनि खां, उन्हनि खां वधीक त असांखे आराम आहे। 2 कलाक ॿुधी करे कथा ईअं ॼण कोई ॼण पहाड़ तोड़िया आहियूं, ठक वञी पलंगनि ते किरूं था। पाणी भरे अचिजां, हा चांहि ठाहिजां हेॾो, हा भोजन छा आहे? न न न तूरी वूरी लौकी न हलंदी, पकोड़ा हुजनि तरे रखजां, बढ़िया खाऊं था। पहिरियों चांहि जी प्याली थी वञे, पोइ वरी रोटीअ जी थाली ॾिसी वठिबी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इन करे गोस्वामी तुलसीदास जी महाराज चवनि था संतनि जो विछड़ण दुखदाई आहे, मनमुख जो मिलण दुखदाई आहे। ॿई संत ऐं असंत जगत में हिकु साथ पैदा थींदा आहिनि। हिकु साथ पैदा थियण वारा कमल ऐं जीअं ॼौर हूंदी आहे न, जोंक, उन जा गुण अलॻि अलॻि हूंदा आहिनि। कमल जो गुल दर्शन ऐं स्पर्श सां सुख ॾींदो आहे, लेकिन जेकी ॼौर हूंदी आहे, ॼौर सिंधी शब्द अथव बढ़िया, ॿुधो अथव ॼौर? जोंक चवंदा आहिनि न, लचीली बढ़िया सांपे वांगुरु हिकिड़ी नंढी सी प्यारी दुलारी कोई जीवात्मा हूंदी आहे, हाँ तलाहनि जे किनारे ते मिलंदी आहे। अक्सर इलाज जे लाइ उहो रखी करे उन खां खून चूसायो वेंदो आहे। चओ हरे राम। त कमल जो गुल स्पर्श कयो, आहा, सुंघो, खुशबू ॾींदो, सुख ॾींदो। ऐं जेकी
न्याणी निमाणी जोर हूंदी आहे जेकी देवी उहा चवनि था उहा वीचारी जेकी हूंदी आहे स्पर्श कयोसि त तुरंत वीचारी ये लेमन सोडा वांगुरु खून चूसण लॻंदी आहे। हा रखी ॾिसो कॾहिं विश्वास न अचेव त उहा तुरंत खून चूसण लॻंदी आहे। साधु अमृत जे समान मृत्यु रूपी संसार खां असांखे बचाइण वारा थींदा आहिनि ऐं जेके मनमुख आहिनि उहे मदरा जे समान मोह प्रमाद जड़ता यानी दुख पैदा करण वारा थींदा आहिनि। ॿिन्ही खे पैदा करण वारो जगत रूपी अगाध समुद्र त हिकु ई आहे। शास्त्रनि साईं अमृत भी पैदा थियो ऐं मदरा भी पैदा थी। चओ हरे राम। लेकिन देवताउनि मदरा न पीती ऐं दैतन मदरा छॾी कोन। नतीजो ॾिसी था वठो तव्हां कि दैतन जो कहिड़ो हाल आहे। देवताउनि खे पूजा थी मिले, प्रणाम थो मिले, यज्ञ हवन था थियनि ऐं दैतन जे नाले सां ई माण्हू थर थर था कांपनि पिया। चओ हरे राम हरे कृष्ण। भले ऐं बुरे पंहिंजे करणीअ जे अनुसार सुंदर जस ऐं अपजस जी संपत्ति सभु भला बुरा माण्हू पाईंदा आहिनि। भलनि जी भलाई थींदी, बुरनि जी बुराई थींदी, हा न भाई। असां चवंदा आहियूं फलाणे दुख ॾिनो, हिन दुख ॾिनो, न पंहिंजा कर्म ई दुख ॾींदा आहिनि। अॼु एतिरा कर्म थियल आहिनि, न 1000 माण्हू अची मदद कनि तेसि ताईं उहे भोगणा ई पवंदा आहिनि साथ संगत। इन करे भगवान जो भजन कयो त सहन शक्ति अची वञे, खिलंदे खिलंदे असां पंहिंजा दुख भोगे वठूं, पतो ई न पए। हरे राम हरे कृष्ण। त भला ऐं बुरा पंहिंजे पंहिंजे कर्मनि जे अनुसार जस बि पाईंदा आहिनि, कॾहिं उन्हनि जो अपजस बि थी वेंदो आहे। अमृत चंद्रमा गंगा जी संत महात्मा ऐं जहर अग्नि कलयुग जे पापनि जी नदी कहिड़ी कर्मनाश आहे। हिंसा करण वारा बघियर यानी हिंसा करण वारा व्याध शिकारी, माफ़ कजो, इन जा गुण अवगुण सभु कोई ॼाणंदा आहिनि, किंतु जंहिंखे जेको वणंदो आहे उनखे उहो ई सुठो लॻंदो आहे कि न? तव्हां चवंदो ईअं कीअं? जेको दयालु आहे, जंहिंजे मन में दया आहे, उनखे कंहिं शिकारीअ जा शिकार करण सुठा लॻंदा? तीर हणी करे निर्दोष जीवन खे मारे सुठो लॻंदो? पर मांसाहारी माण्हूअ खे उहो ई पसंदि ईंदो आहे। शिकारीअ खे पैसा ॾींदा आहिनि, मां बि गॾु आहियां तोसां, शिकार कजां, पैसा मां ॾींदुमि, अधु जानवर मूंखे ॾिजां। अहिड़ा अहिड़ा माण्हू थींदा। चओ हरे राम। नंढा नंढा जीव खाइण जे लाइ पकड़े करे माण्हू विकिणंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसी करे कंहिं दयालू जे मन में दया अची वेंदी आहे कि जेकर इन्हनि खे छॾे छॾे आज़ादु करे, पैसा ॾेई करे उन्हनि खे छॾाईंदा आहिनि, ऐं पापी माण्हूअ खे उन्हनि खे ॾिसी करे मुंहं में लार अची वेंदी आहे कि हिन खे कटे करे रधे करे मां खावां, स्वादु वठां। हाणे ॿुधायो, शइ त उहा ई आहे, सामान त हिकिड़ो ई आहे, प्राणी उहो ई आहे, लेकिन करनी अलॻि अलॻि आहे। कोई भलो आहे, कोई बुरो आहे। भलो भलाई ते हलंदो, बुरो बुराई ते हलंदो। भले जी भलाई थींदी, बुरे हलण वारे खे दुख भोगणो ई पवंदो। चओ हरे राम हरे कृष्ण। हे हरे श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हरि हे नाथ नारायण वासुदेव। हिकिड़ा संत अंतिम समय में हा, उन्हनि सां ॿिया संत मिलण आया। उन संतनि चयो कि मां कॾहिं कंहिंजो बुरो न कयो आहे, मां सदा भजन कंदो रहियुमि, ॿियनि जी मदद कंदो रहियुमि, सुठा कर्म कंदो रहियुमि, पोइ मुंहिंजे मथो छाजे करे दुख आयो आहे? चओ हरे राम। त उन महात्मा, उनजो जेको उहो मित्र हुयो, गुरु भाई हुयो उनजो, उहो चवणु लॻो, भाई या त सही ॻाल्हि आहे, तुंहिंजे मथां दुख आयो आहे, या त पिछले जन्मनि जो हुजे, पर तूं जीवन भर भजन कयो आहे त तुंहिंजे मथां दुख न अचणु खपे। छो आयो आहे? थोड़ी देर ध्यान करे ॾिठई। ध्यान करे जॾहिं उन नेत्र बंदि कया त उन चई, सच ॿुधाए, तूं हिन जीवन में कोई हिंसा कई आहे? छा थो करे? मां कंहिंखे चमाट बि नहीं आहे। अरे भाई, मनुष्यनि जी न, कंहिं प्राणियुनि जी? चई, उहो त मां कई बार जानवर खाधा आहिनि, मां मुर्गियूं खाधियूं, बकरियूं खाधियूं। चई, बसि उहो ई हिसाब बाक़ी अथई, उहो ई हिसाब बाक़ी अथई। प्यारा, ये कर्म न करना। भीषम पितामह नांग खणी पिटी क्यों कंडन ते, त भीषम पितामह खे बि चवंदा आहिनि,
पीरन जे शैया ते सुम्हणो पियो त संतन महात्माउनि खे भगवान कृपा करे इते ई भोगाए ख़त्म करे छॾींदा। इन करे भाई कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करें सो तस फल चाखा। हर कर्म कंदे सावधान रहो, सजग रहो, चौकन्ना रहो। कर्म करण खां पहिरियों असां सोचूं, ईअं न थिए कर्म करे वरी सोचणो पए कि मां कहिड़ो कर्म करे छॾियो। चौ हरे राम, हे हरे, हरे नारायण। कर्म अकर्म विकर्म, कर्म ही क्यों कि अकर्म थी वञे, कर्म करे भी कर्म को न्यारा थी वञूं, पर विपरीत कर्म न कयूं, विकर्म न कयूं, विरुद्ध कर्म न कयूं, अधर्म ते न हलूं। ध्यान रखिजो, इहो ई त सत्संग आहे, इहा ई त जीवन जीअण जी कला आहे। हरे राम। हलो भाई, हाणे हिकु पद पढ़ूं था पिया, है न। असां पहुचंदासीं पंजे दोहे ते। भलो भलाई ही ग्रहण कंदो आहे ऐं नीच नीचताई खणंदो आहे। अमृत जी सराहना अमर करण में थींदी आहे ऐं जहर जो हिसाब किताब मारण में ई रहंदो आहे। कोई जहर पीए त मरी वेंदो, अमृत पीए त अमर थी वेंदो, छो जो उन्हनि जो सुभाउ आहे। भलो माण्हू भलाई कंदो, यादि रखिजो। भलो त पंहिंजे बुरे करण वारे जो बि चवंदो, जेकर हिन जो बि भलो थी वञे। ऐं नीच माण्हू नीचताई कंदो, पापी माण्हू पाप ही कंदो। मैं अपनी दिस कीन निहोरा, गीता सेवा न कयो त छा डाउनलोड, गीता सेवा वो खोल, एडो सुंदर वॾा वॾा मोतियुनि जहिड़ा अक्षर, ये वॾा भी करे थी सघे। टिश्मो न पाइणो अथई तोखे त, टिश्मो न पातो आहे तूं, हा न, तो वॾा अखर भी करे थी सघे, बढ़िया। उनमें अर्थ भी अथई, बिना हुनजे चौपायूं खपे त उहे भी अथई, हा न। और ये संदो भी, जेके अंग्रेजी में बुक मार्क चइबो आहे, उहो भी रखियो सघिबो आहे हुते, ठीकु आहे। मैं अपनी दिस कीन निहोरा, सिंह निज ओर न लाऊब भोरा। बायस पली यही अति अनुरागा, मोहि निरामिष कबहु की कागा। बंदो संत असज्जन चरना, दुख प्रद उभय बीच कछु बरना। वो बिछुरत एक प्राण हरि लेहि, मिलत एक दुख दारुन देहि। उपजह एक संग जग माही, जलज जोक जिमि गुण बिलगाही। सुधा सुरा सम साधु असाधु, जनक एक जग जलधि अगाधु। भल अन भल निज निज कर तूती, लहत सुजस अपलोक विभूति। सुधा सुधा कर सुर सरि साधु, करन अनल कलिमल सरि व्याधु। गुण अवगुण जानत सब कोई, जो जेहि भावनीक तेहि सोई। राम श्री राम श्री राम। श्री राम। भलो भलाई पे लहई, लहई निचाई नीच, सुधा सराई अमृता, करल सराय मीच। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन की जय। बोल सियावर रामचंद्र की जय। मामा बालकांड जो पंजो दोहो विश्राम थियो एवे कि थी तो एवे, थियो एवे, ठीक है। हरे राम हरे कृष्ण, श्री कृष्ण गोविंद। वाह वाह, तू भी ट्रेनिंग में वेहेस बगल में, है न, ॾिस सम्झो न थे केॾी महिल वरी जसमत हसमत करे तो वरी पोइ वरी, है न? हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हरि हे नाथ नारायण वासुदेव।
चिट्ठी आई। अच्छा वाह भाई वाह। अस तव्हांखे सतनामो युविका वारियानी भजन ॿुधाईंदी। ताड़ियूं पहिरियों वॼाए छॾियो। हाँ, युविका अचे थी पई तव्हांखे भजन ॿुधाइण जे लाइ। सुहिणो भजन ॿुधाईंदी। कल्ह कंहिं असांजे हिकिड़ी अधीअ कंहिंजी फरमाइश कई, माफ़ी बि वठूं था, तव्हां जे लाइ त बोनस थी है ना। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। आप सबको पता है कुछ दिनों में क्या आने वाला है? जी हाँ, हमारी प्यारी राधा रानी का बर्थडे। तो आप सब मेरे साथ प्रेम से गाइए। करके इशारों बुलाई गई रे, करके इशारों बुलाई गई रे, बरसाने री छोरी राधा गोरी गोरी, करके इशारों बुलाई गई रे, बरसाने जी छोरी राधा गोरी गोरी, ओ बरसाने जी छोरी राधा गोरी गोरी, बोलो। बरसाने जी छोरी राधा गोरी गोरी, बरसाने जाऊंगी सखीना लौट के आऊंगी, लौट के आऊं। बरसाने जाऊंगी सखीना लौट के आऊंगी, और मेरे उठे बेरह पीर सखी बरसान जाऊंगी, और मेरे उठे बेरह पीर सखी बरसान जाऊंगी, मीठे रस्ते से भरियो राधा रानी लागे, महारानी लागे, माने खारो खार यमुना जीरो पानी लागे, माने खारो खार यमुना जीरो पानी लागे, यमुना मैया कारी कार राधा गोरी सावन में धूम मचा, बरसानारी छोरी ब्रजधाम राधा चौकी, ब्रजधामी लागे, ब्रजधामी लागे, माने खारो खारो यमुना जीरो पानी लागे, माने खारो खारो यमुना जीरो पानी लागे। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। बहुत सुंदर भैया, वाह भाई वाह, बहुत बढ़िया बहुत बढ़िया। सतनाम सां जोड़न जे लाइ युविका तव्हांखे संदेश बि ॾिनो ऐं भजन बि ॿुधायो, है ना। थोरो हिली बि बढ़िया, डुली बि हेॾे होॾे। भगवान खूब कृपा कनि, न्याणियूं निमाणियूं बाल गोपाल सदा आबाद रहनि। हुकुम कयो तो हलज हली मत, पोइ सुगुन तुंहिंजी थींदी कीमत, भलो रे ओहो हीअ कई थम हुकुम खिलाफी, कृष्ण माफ़ी दे यार माफ़ी, हाणे जो हाणे ॾे, हिते जो हिते ॾे, हींअर जो हींअर ॾे, एट द टाइम ॾे, on the spot ॾे, ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी, माफ़ी माफ़ी यार माफ़ी, हो मात डोह कया थम काफ़ी, मात डोह कया थम काफ़ी, मुर्शिद माफ़ी ॾे यार माफ़ी, हाणे जो हाणे ॾे, हिते जो हिते ॾे, हींअर जो हींअर ॾे, ओ माफ़ी माफ़ी यार माफ़ी, माफ़ी माफ़ी यार माफ़ी, तुझा ॾिनी हुई चीज लिकाए, वैरथ में मुंह छॾिया विञाए, भलो रे आहा ओ हीअ ॻाल्हि ॿियनि खां माफ़ी,
हीअ ॻाल्हि बि माफ़ी ओ सतगुर माफ़ी ॾे यार माफ़ी हाणे जो हाणे ॾे हिते जो हिते ॾे हींअर जो हींअर ॾे हो माफ़ी माफ़ी यार माफ़ी 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 यार माफ़ी हो माफ़ी 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 यार माफ़ी 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 यार माफ़ी। टे अंतरे जे लाइ असां माफ़ी था वठूं, समय जो अभाव आहे। ॿी कहानी कहिड़ी हुई? हाँ, अॼु वाट वेंदे वेंदे गोपाल मिलियो उन लाइ वरी हिकु बार माफ़ी था घुरूं, समय जो अभाव आहे। सुभाणे गोपाल जी ईंदा, हिकु ॾींहुं विरह में यादि कयो उनखे। सुभाणे वाट ते हलंदासीं। निरंकारी फैमिलीअ जी अरदास हुई न? हा, निरंकारी सिस्टर्स जेके उनजे पिता साहिब जी आहे फरमाइश हुई त सुभाणे वाट में वठी अचिजो गोपाल खे, ऐं सुभाणे गोपाल सां भेंट कंदासीं। अॼु उनजे कीर्तन सां भेंट कयो भाई, ऐं बानर मंडलीअ जो आवाहन कयो वञे। राधे राधे मंडली भी हाजिर हो। श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 श्री राम 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 सीता राम 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 सीता 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम श्री राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली हर हर महादेव प्यारे हर हर महादेव हर हर महादेव प्यारे हर हर महादेव भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता जय जय तुलसी माता अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ 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 ओ जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता ओ लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण वीरल भगवान मुंहिंजा वीरल भगवान वीरल भगवान मुंहिंजा वीरल भगवान साईं साईं राम बोलो साईं साईं राम राम साईं साईं राम बोलो साईं साईं राम राधे 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 श्याम राधे 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 जय जय श्री राधे।
बोलो वृंदावन बिहारी लाल की श्याम जय, सुंदर भगवान की जय, जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। हरि ओम। हरि ओम। अर्थन धर्म न काम रुचि, गति न चहो निर्बाण, जन्म जन्म रति राम पद, यह वरदान न आन। हरि ओम। भूर भुव स्वः तत्सवितु वरेण्यं भर्गो देवस्य धियो यो नः दयातुम। शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। हिकिड़ी अरदास श्री लक्ष्मण दास जग्यासी लच्छू भैया, उन्हनि जो स्वास्थ्य ख़राब आहे, प्रभु कृपा कयो, दुख कष्ट दूर कयो, स्वास्थ्य लाभ मिले, तव्हांजी शरण आयूं। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमो। बोलो वृंदावन श्री साईनाथ, श्री लक्ष्मी नारायण, श्री वीरल, श्री अन्नपूर्णा, आज के लखन सियावर श्री हनुमान जी, आयो लाल सबई चो, कथा विश्राम होत है, कृपा करो हनुमान। श्री राम लक्ष्मण जानकी, सदा करो कल्याण सियावर। रामचंद्र की जय जय उमापति महादेव की जय जय पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। प्रसाद स्वीकार कयो साध संगत जी। सुभाणे थारूअ जो ॾींहुं अथव, हा न, सुबुह जो अचो, बढ़िया पलव पवंदो अथव, पंजड़ो हलंदो अथव। साईं अमरलाल जो सुबुह जो मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, उन में बि शामिल थिजो। ऐं गुरबाणी आसादी वार 6 बजे खां ऐं 8:30 खां 9 श्री राम धुनी। ठीकु आहे। सभिनि में निमाणी वेनती आहे, समय ते अची करे लाभ वठिजो। बोलो वृंदावन बिहारी। तिलक न लॻायो तो सिंदूर तव्हां खणी आयो न, लॻायो न, अचो न, अचो अचो।